क़ौमी असैम्बली में हुकूमती मेंबरन अपोजिशन लीडर शहबाज शरीफ की तकरीर दौरान अॼु ॿीहर सख्त घोड़ कयो। हुकूमती ऐं अपोजिशन के मेंबरन में सख्त जुमलन की ॾे वठ थी। मेंबरन एक ॿिए खे बजट जूं कापियूं उछलाए हयूं। स्पीकर असद कैसर की सदारत हेठि क़ौमी असैम्बली के इजलास में अपोजिशन लीडर शहबाज शरीफ अॼु ॿीहर तकरीर शुरू कई तो हुकूमती मेंबरन वरी नारेबाज़ी कई ऐं शदीद घोड़ कयो। शहबाज शरीफ की तकरीर दौरान नून लीग अगवान शेख रुहैल अस्कर ऐं अली नवाज़ अवान एक ॿिए जे आम्हूं साम्हूं अची विया। हुकूमती ऐं अपोजिशन मेंबरन एक ॿिए ते जुमलेबाज़ी कई, नारा हया ऐं हिक ॿिए खे घटि वधि बि ॻाल्हायो। घोड़ दौरान अली नवाज़ अवान शेख रुहैल अस्कर के बजट दस्तावेज़ उछलाए हयो। अपोजिशन मेंबरन शहबाज शरीफ की तकरीर दौरान संदसि चौधारी हिफ़ाज़ती दायरो ठाहियो। स्पीकर बार बार मेंबरन के सीटुन ते वेहण की हिदायत कंदो रहियो पर उन जी कंहिं बि न ॿुधी। अपोजिशन लीडर की तकरीर दौरान हुकूमती बेंचन तरफ़ां लाॻीतो तीजी जा नारा हया विया।